याद लगारी में लंपी बीमारी ते कंट्रोल करण लाइ गुज़रियल 2 हफ़्तनि खां जानवरनि खे वैक्सीन लगाइण जो अमल जारी आहे। डायरेक्टर जनरल सखर अरशद अली कल्होड़ो ऐं ज़िले घोटकी जे ऑफिसर मदन लाल ऐं रियाज़ चनो जी अॻवानी में मुख़्तलिफ़ ॻोठ मीर प्रताफ़ी समेत 2 ॻोठनि में लंपी स्किन बीमारी खां बचाव लाइ आगाही मुहिम लाइ कैंप लगाई वई। कैंप में मालवंद माण्हुनि खे लंपी स्किन बीमारी खां बचाव जा तरीक़ा ॿुधाया विया। सखर खां आयल ऑफिसर अरशद अली कल्होड़ो सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे ॿुधायो आहे त सूबाई वज़ीर अब्दुल बारी प्रताफ़ी जे हुकुम ते मां पाण मुख़्तलिफ़ हंधनि ते वञी करे टीमनि खे चेक करियां पियो। लाइव स्टॉक खाते जा डॉक्टर सुठे नमूने पंहिंजो फ़र्ज़ अदा कनि पिया। जिते लंपी स्किन बीमारी जो केस ज़ाहिर थिए थो फौरी तौर लाइव स्टॉक खाते जे वेझे डॉक्टर खे इतला ॾियो ऐं हू बिना देर अव्हां वटि पहुची वेंदो, अव्हां जो मसइलो हल कंदा।